अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां आहियां मंजर अज़ीज़। सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। आइन में किथे भी वाज़े नाहे त पार्टी सां वफ़ादार रहणो आहे या न। पार्टी में जमहूरियत हुजे त आर्टिकल 63A जी ज़रूरत ई न हुजे। हाँ, पार्टी पॉलिसी सां इख्तिलाफ़ रखंदड़ इस्तीफ़ा छो ॾे। आर्टिकल 63A जी तशरीह सदारती रेफरेंस ते ॿुधणी दौरान सुप्रीम कोर्ट में जजनि जा रिमार्क्स। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल चयो त ज़ाती मफ़ादनि लाइ पंहिंजनि माण्हुनि खे छॾणु बेवफ़ाई आहे। जस्टिस मज़हर आलम अटॉर्नी जनरल खे मुखातिब थींदे चयो त अञा त कंहिं बग़ावत कई बि नाहे, तव्हां रेफरेंस खणी आया आहियो। अटॉर्नी जनरल अरड़ी तरमीम ते थियल पार्लियामानी बहस अदालत में पेश करे छॾियो। गडियल मुखालिफ धुर पारां क़ौमी असेंबली जो इजलास बिना कार्रवाई जे मुलतवी करण। आर्टिकल 6 जी भंगकड़ी करार। स्पीकर ते सख्त तनक़ीद। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वज़ीर आज़म अक्सरियत विञाए वेठो आहे। संदसि हुकूमत वञी चुकी आहे, उन करे हू भॼण लाइ हर तरीक़ो इस्तेमाल करे पियो। खेसि भॼण न ॾींदा। शहबाज शरीफ़ चयो आहे त स्पीकर खे 14 ॾींहनि अंदरि इजलास घुराइणो हो, पर हिन वक़्त ताईं न घुरायो। अॼु इजलास घुराए ॿीहर मुलतवी करण आइन जी आर्टिकल 6 जी भंगकड़ी आहे। JUI अॻवान मौलाना असद महमूद चयो आहे त आर्टिकल कॾहिं बि स्पीकर असद केसर खे माफ़ न कंदी। तारीख़ कॾहिं माफ़ न कंदी। BNP अॻवान अख्तर मेंगल चयो आहे त बेएतमादी रिथ इख़लाक़ी तौर कामयाब थी वई आहे। हुकूमत लगातार गैर कानूनी कदम खणी रही आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी स्पीकर जे रवैये खे गैर जमहूरी करार ॾेई छॾियो। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त असद केसर जमहूरी कदम खणे त ॻाल्हियूं थी सघनि थियूं। स्पीकर साढनि 3 सालनि खां अहिड़ो ई रवैयो रखियो वेठो आहे। बेएतमादी रिथ 100% कामयाब थींदी। स्पीकर रिथ पेश करण न ॾिनी त एहतजाज कयो वेंदो। जेको बि थींदो इत्तेहादियुनि सां गॾिजी थींदो। जेकॾहिं मूं हिननि खे इनारो ॾेई छॾियो त इहा मुंहिंजी पाकिस्तान लाइ वॾी गद्दारी हूंदी। हीअ चाहिनि था त जीअं परवेज़ मुशर्रफ इनारो ॾिनो तीअं आउं बि हिननि खे इनारो ॾियां, पर कंहिं बि सूरत में इनारो न ॾींदुसि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो मानसरा में जलसे खे ख़िताब। संदसि चवणु आहे त माण्हुनि जूं वफ़ादारियूं ख़रीद करण लाइ 25 खां 35 करोड़ रुपयनि जी आछ कई पई वञे। माज़ी जे हुक्मराननि मुल्क खे ॿियनि जो ग़ुलाम बणाए छॾियो। माज़ी में अहिड़ा लीडर आया जन मुल्क जो पैसो चोरी करे परॾे उमाणियो।